शेर सिंध, मुजाहिद इस्लाम, फसीउल लिसान, शेरीन बयान हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब के तहु अची खिताब कन फरमाइन। नारे तकबीर, नारे तकबीर, शान मुस्तफ़ा, शान सहाबा। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तनिसू व तुसल्लिमू अला अहलिहा ज़ालिकुम खैरुल लकुम लअल्लकुम तज़क्करून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। वनहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अगले सिपारे सूरत नूर जे चौथे रुकू मां एक आयत तवाने सामो तिलावत कई वई है। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत हक समझाण ऐं हक समझण जी तौफीक नसीब फरमाए। समझण ऐं समझाण खां बाद अल्लाह ताला अवाई असां सभिनीनि खे अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। इन आयत में अल्लाह ताला मुसलमानन के ईमान वारन के दुनिया में रहण जा उसूल तो समझाए तो तवांजी इज्जत तवांजी गैरत महफूज तॾहिं रहंदी जॾहिं हिननि उसूलन जे मुताबिक़ तवां जिंदगी गुज़ारी। उन्हनि उसूलन ऐं क़ाइदनि मां पहिरियों असुल ऐं क़ाइदो फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो। सब कलमो तो पढ़ो जोर सां। ला इलाहा इल्लल्लाह फरमाई ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम। रब फरमायो जेकर पंहिंजी इज्जत ऐं गैरत जी हिफ़ाज़त चाहियो था त पोइ पंहिंजे घर खां सवा ॿिए जे घर में दाख़िल न थियो, चाहे पको घर हुजे चाहे कचो घर हुजे।
चाहे बंगलो हुजे चाहे फ्लैट हुजे, चाहे लोई कोट हुजे चाहे कखाओ लोड़ो हुजे, ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तानिसू व तुसल्लिमू अला अहलिहा। रब फरमायो बगैर इजाजत जे बगैर सलाम जी कंहिंजे घर में भी दाखिल न थियो, इन में तव्हांजी इज्जत ऐं गैरत महफूज रहंदी। बुयूत बैत जी जमा, बैत चइबो आहे कमरे खे, अरबी में इन खे गुरफा भी चइबो, सॼे घर खे अरबी में दार चइबो, कमरा विरांडो सहन बाथरूम बोरची खानो, इन सॼे खे गॾे करे छा चइबो आहे दार, बैत चइबो आहे कमरे खे। अल्लाह से फरमायो ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम, ओ ईमान वारो हिकिड़े घर में पंहिंजे कमरे खां सवा ॿिए जे कमरे में बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाखिल न थियो। अम्मा जो कमरो जुदा हुजे दरवाज़ो बंद आहे या पर्दो ॾिनल आहे, कुरान तो फरमाए बगैर इजाज़त जे बगैर सलाम जे अम्मा जे कमरे में दाखिल न थियो। दरवाजे ते बीह करे सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या उम्मी अदखुल, अम्मा मूंखे इजाज़त आहे, इजाज़त मिले त ठीक आहे, न त बिना इजाज़त जी अम्मा जे कमरे में भी दाखिल न थियो। भेण जो कमरो जुदा हुजे दरवाज़ो बंद आहे या पर्दो ॾिनल आहे त दर ते बीह करे सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या उख्ती अदखुल, अदी मूंखे इजाज़त आहे, इजाज़त मिले त ठीक आहे, न त बिना इजाज़त जे अदी जे कमरे में भी दाखिल न थियो। न्याणी जो कमरो जुदा हुजे दरवाज़ो बंद आहे, दर ते बीह करे सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या बिनती अदखुल, पुट मूंखे इजाज़त आहे, इजाज़त मिले त ठीक आहे, न त कुरान तो फरमाए बिना इजाज़त जे न्याणी जे कमरे में भी दाखिल न थियो। भाउ जो कमरो जुदा हुजे दरवाज़ो बंद आहे, भली भाॼाई भी न हुजे, दर ते बीह करे सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, या अखी अदखुल, अदा मूंखे इजाज़त आहे, इजाज़त मिले त ठीक आहे, न त बिना इजाज़त जे भाउ जे कमरे में भी दाखिल न थियो। हिकिड़े साहबी साईं जन खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा साईं छा मां पंहिंजे अम्मा खां भी इजाज़त वठां, छा मां पंहिंजी भेण ऐं न्याणी खां भी इजाज़त वठां? साईं जन फरमाया हाओ, थी सके तो तू अम्मा जे कमरे में ओच तो बिना इजाज़त बिना सलाम जे वञी, अम्मल जे जिस्म ते सही नमूने सां कपिड़ो ढकियल हुजे, अलाए न भेण जे कमरे में न्याणी जे कमरे में तू बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे वञी, उन्हनि जे मथे ते पोती हुजे, अलाए न भाउ जे कमरे में तू बिना इजाज़त जे वञी, थी सके तो भाउ जो को कीमती सामान पैसा गुम थी वञनि, भाइरनि जो पाण में इख्तिलाफ थी पवे, इन जे करे रब फरमायो ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम, हिकिड़े घर में अम्मा जे कमरे में, न्याणी जे कमरे में, भेण जे कमरे में, भाउ जे कमरे में बिना इजाज़त ऐं बिना सलाम जे दाखिल न थियो। इन में तव्हांजी इज्जत महफूज रहंदी। पर टे वक्त आराम जो उन्हनि टिनि वक्तनि में नंढड़ो ॿार जेको बालिग न थियो आहे उहो बि बिना इजाज़त जे घर में न अचे, बानी या नौकिराणी, थावन मलण वारी, लटन धोण वारी मासी, उहा भी बिना इजाज़त जे घर में न अचे। इन ही सिपारे में, इन ही सूरत में अॻिते अल्लाह से फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, सब कलमो त पढ़ो ज़ोर सां,
वरी भी ईमान वारल के दो चवे हिंदुन बागल बीलल कोल नहीं वागल के खिताब नाए वरी भी असा मुसलमानन के दो रब चवे ओ मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा ते कलमे पढ़ा वारो मुसलमानो लियस्तादिनकुमुल्लज़ीन मलकत ऐमानुकुम वल्लज़ीन लम यबलुगुल हुलुम मिनकुम सलास मर्रात। कुरान तो फमटे वक्त उन टिल वक्तन में बार भी बिना इजाजत जे घर में नाचे बानिया नौकरियां मासी पुफी भी बिना इजाजत जे घर में नाचे उन्हनि जे मथों भी इजाजत लाज़िमा मिन क़बुल सलातिल फज्र फज्र जी नमाज खां अॻ में बार जेको बालिग न थियो आहे उहो भी बिना इजाजत जे घर में नाचे बानिया नौकरियां मासी पुफी भी बिना इजाजत जे घर में नाचे वहीन तज़ऊन सियाबकुम मिन ज़हीरा ऐं मंझंदि जे वक्त में जंहिं वक्त में तव्हां बनी था कमकार लाहे हार पो करे मजदूरी करे गुड करे कमंद जी कटाई करे रोंबो करे घर में ईंदा हो या दुकानदार मंझंदि जे वक्त में दुकान बंद करे जे घर में आराम कंदो आ कुरान तो फमा इन वक्त में बार भी बिना इजाजत जे घर में नाचे बानी नौकरियां भी बिना इजाजत जे घर में नाचे व मिन बाद सलातिल इशा इशा जी नमाज खां बाद बार भी बिना इजाजत जे घर में नाचे बानी नौकरियां मासी पुफी भी बिना इजाजत जे घर में नाचे छो सलास औरातिल लकुम कुरान तो फरमाए टे वक्त आराम जा वक्त हन इन टिल वक्त में इंसान मर्द हुजे या आराम हो मर्द हुजे या औरत हुजे घर में निंड कंदा आराम कंदा ऐं निंड में गफलत में करे करे जिस्म तां कपड़ो परे थींदो आ ओगर ज़ाहिर थी पवंदी आ तंहिंजे करे गैरत इन में आ जो इन्हनि टिन वक्तनि में ॿार भी बिना इजाज़त जे घर में नाचे बानी नौकरियां मासी पुफी भी बिना इजाज़त जे घर में नाचे उन्हनि जे मथों भी इजाज़त लाज़िम आ। समझो था सब प्लास्टिक जामा में बैठा हो समझो था निंड अचे तो मां दुआ घुरा हाणे त 24 कलाक असांजो दरवाज़ो खुलियो पियो छा जी इजाज़त छा जो सलाह सौट हुजे मासात हुजे मारोट हुजे पुफाट हुजे सिधो हुजे चुल्हे ते विया मानी भी खारायो चाह भी पियारे तू मान न मान में तेरा मेहमान सो बाबा ये न के अल्लाह ताला जेके अहकाम कुरान मजीद में नाज़िल किया आहिनि इन्हनि में तव्हां असांजो फ़ाइदो अल्लाह असांजो सॼण आहे रब असांजो दुश्मन न आहे मोबाइल वठंदा हो 2500 में उन सां गॾु भी पन्नो हूंदो आहे उन में हिदायतूं लिखियल त हिन नमूने सां मोबाइल खे हलाईंदो त हलंदी न त बैटरी सड़ी वेंदसि वायरस लॻंदसि त अल्लाह ताला तव्हां असांखे पैदा फरमायो आहे पैदा करण खां बाद रब तव्हां असांखे हलाइण जे लाइ क़ुरान मजीद मोकिलियो आहे कानूनी किताब त हिन क़ुरान मजीद जे कानून मुताबिक़ हिन क़ुरान मजीद जे ॾिनल हिदायतुनि जे मुताबिक़ जेकॾहिं तव्हां हलंदव त दुनिया भी भली आख़िरत भी भली सुकून वारी ज़िंदगी गुज़रंदव पर जेकॾहिं क़ुरान जे ॾिनल हिदायतुनि जे मुताबिक़ तव्हां ज़िंदगी न गुज़ारींदव पोइ हादसा थींदा पोइ एक्सीडेंट थींदा पोइ दुनिया भी बर्बाद त आख़िरत भी बर्बाद अल्लाह से फरमायो फ़इन लम तजिदू फीहा अहदा रब फरमायो जेकर घर में कोई ना है सलाम जो जवाब तव्हां के नथो मिले इजाजत तव्हां के नथी मिले फला तदखुलूहा रब फरमायो खबरदार हाणे घर में दाखिल न थीजो दरवाजे ते भी न बीजो फर्जी वापस मोटो
जेकॾहिं को दरवाजे जे सुराख मां अंदर जाती पाए करे ॾिसे थो त घर में को माण्हू आहे या न, ऐं घर जे मालिक या मालिकाणीअ का काती या छुरी हई जंहिंजे करे हिन जी अखि निकिरी पई, शरीयत चवे थी घर जे मालिक ते काई चटी कान्हे का, काई दियत कान्हे का। हालांकि न अखि जी क़ीमत शरीयत में 50 उठ है, माना करोड़ खां वधीक हिन अखि जी क़ीमत है। पर रब फरमातो जेका अखि पराए नंग ॾे निहारे थी या कढी करे कुतनि खे खारायो, हाणे ने अखि जी काई क़ीमत न आहे। छो पराए नंग ॾे निहारे? एडी तो रब गैरत सिखारे। ॿीहर को पठान जॾहिं कपिड़े वारो हुनखे बि अंदरि ॾेढीअ खां अंदरि विहारजोसि, सॼे ॻोठ जे माइनि खे चओ त हिते लटा वठ। हाणे वरी 50 पंजाबी हेरिया मोटर साइकिलुनि ते लीलामी कपिड़ा खयां अथनि, चादरूं रलियूं, असां जूं मायूं पई थियूं फुटियूं चुंडनि, उते बीठा फुरे बि था वञनि, मुफ़्त में असांजे मायुनि जी ज़ियारत बि कई था। तॾहिं त बरकत कान्हे। 4,4200 रुपया फुटी मणवा, अञा बि तव्हां कर्ज़नि खां सिधा न थियो त पोइ डंडनि सां तव्हांखे सिधो कजे। सही तो चवां या ग़लति? अञा बि तव्हां जो चओ त असां ते कर्ज़ आहे, 4500 रुपया फुटी मण थी आहे, पोइ माना बरकत न आहे। बाबा ये कमकार जे लाइ अल्लाह सां ये बागड़ी भील कोली वांगिया ये पैदा कया। गाड़ियूं भरजी थियूं निकिरनि असांजे मुस्लमान औरतुनि, शहरनि मां ॻोठनि मां बेपर्दा थी करे। अञा मर्दनि खे हाणे तव्हां बुरको पायो, मायूं बुरको कोन पाईंदियूं, हाणे मर्द बुरको पाए। मर्द अखियूं बंदि कनि। हिकिड़ो पर्दो औरत खे पीउ खां बि करिणो आहे, भाउ खां, भाटे भाणेजे खां, चाचे ऐं मामे खां बि करिणो आहे। कुरान तो फमा वल यज़रिबन बिखुमुरिहिन अला जुयूबिहिन। कुरान तो फमा औरत के पंहिंजे पीउ जी आॾो, भाउ जी आॾो, भाटे ऐं भाणेजे जी आॾो, चाचे ऐं मामे जे आॾो मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे। सीने तां उरा तां पोती परे करण जी इजाज़त न आहे। इहो पर्दो औरत खे पीउ खां, भाउ खां, भाटे भाणेजे खां, चाचे ऐं मामे खां बि करिणो आहे। ओ मुसलमानो कुछ सोचो त सही। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी अदी, तूं बि कुझु गौर ऐं फिक्र कर। जॾहिं तोखे पीउ जी आॾो, भाउ जी आॾो, भाटे ऐं भाणेजे जे आॾो, चाचे ऐं मामे जी आॾो मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे, सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे, त पोइ सौट मासा त मारो टप फाट गैर मर्द जे आॾो मथो उघाड़ो करे घुमण जी तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? अॼु ज़ुल्म त असां सां इहो थी वियो जो न्याणी मथो उघाड़ो करे मर्दनि जे विच में नाच पई करे। अबो ॾिसे थो त अबे खे गैरत नथी अचे, भेण मथो उघाड़ो करे मर्दनि जे विच में नाच पई करे। भाउ ॾिसे थो त भाउ खे गैरत नथी अचे। अॼु नचण वारी न्याणी आहे त नचाइण वारो बाबो आहे, अॼु नचण वारी भेण आहे त नचाइण वारो भाउ आहे, अॼु नचण वारी भी मुसलमान त नचाइण वारा भी मुसलमान। हालांकि कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वला यज़रिबन बिअरजुलिहिन लियुलम मा युखफीन मिन ज़ीनतिहिन। कुरान तो फरमा औरत के पैर भी जोर सां ज़मीन ते हणण जी इजाज़त न आहे। उहा औरत जेका पैर में घिघरू पाए,
छेर पाए करे पैर ज़ोर सां ज़मीन ते थी हणे नचण जे लाइ अल्लाह खे एॾी कावड़ अची थी वञे जो अर्श बि ॾकी थो वञे त जबल ऐं पहाड़ बि ॾकी था वञनि। एॾो गुनाह मथे जा वार औरत जा ये नंगाई में शामिल है। ओगड़ में ये बाह जेका है ठूंठ को मथे ये नंगाई में शामिल है। ये टंग औरत जी भेड़ी को मथे या सजी ओगड़ में शामिल है। उलमा खां तव्हां पुछी ॾिसो जेकॾहिं औरत निमाज़ थी पढ़े ऐं निमाज़ जे दौरान उन जे मथे तां पोती परे थी वई ही चौथों हिस्सो रुगो मथे जो खुली मथे जी मसा कबी आहे ही चौथों हिस्सो औरत जो जेकॾहिं मथे जो खुली वियो त निमाज़ बातिल थी वियसि। जेकॾहिं हीअ बाह ज़ाहिर थी पई चौथों हिस्सो बाह जो खुली वियो त निमाज़ बातिल थी वियसि। हीअ टंग जेकॾहिं औरत जी निमाज़ जे दौरान जेकॾहिं चौथों हिस्सो हिन जो खुली वियो त निमाज़ बातिल थी वेंदसि। असांजे फतावा जी किताबनि में लिखियो पियो आहे त मथे जा वार जेकॾहिं कंघी ॾियण जे करे फणी ॾियण जे करे मथे खां जुदा थिया आहिनि इन्हनि वारनि खे बि को मर्द नथो ॾिसी सघे। बाबा ये बाह जो औरत जी कटजी पवे पाड़ खां त इन बाह खे को मर्द ॾिसी सघे थो? अबो या भाउ चाचो मामू ये टंग जेकॾहिं औरत जी कटजी वञे पाड़ खां का उज़र जे करे त इन टंग खे को मर्द ॾिसी सघे थो? भली जिस्म खां जुदा थी वञे अबे खे बि ॾिसण जी इजाज़त न आहे भाउ भाटे चाचे मामे खे बि ॾिसण जी इजाज़त न आहे। इन ई नमूने सां मथे जा वार जेकॾहिं कंघी ॾियण जे करे फणी ॾियण जे करे मथे खां जुदा थी विया आहिनि इन्हनि वारनि खे बि को मर्द नथो ॾिसी सघे। इन्हनि वारनि खे ॾिसण बि हराम अथव। अॻे असां जूं वॾड़ियूं मथे खे कंघी ॾींदियूं हुयूं उहो बि ओट में लिकी करे पोइ कंघी में जेके वार ईंदा उहे वार कढी करे वेड़े सेड़े वञी लोहे में उछलाईंदियूं हुयूं जीअं क मर्द जी इन्हनि वारनि ते नज़र न पवे। अॼु ज़ुल्म त असां सां इहो थी वियो जो पीउ जी आॾो न्याणी मथो उघाड़ो करे मथे खे फणी पइजे। ॿाहिरि वेठा आहिनि ॿाहिरनि जे साम्हूं भेण मथो उघाड़ो करे पंहिंजे मथे खे कंघी पइजे। ॾेर वेठा आहिनि ॾेरनि जे साम्हूं भाॼाई मथो उघाड़ो करे पंहिंजे मथे खे कंघी पइजे। इहो अञा ज़ुल्म घटि आहे। असां त सिंध यूनिवर्सिटी में लतीफ़ यूनिवर्सिटी में असां ऑफिसनि में ॾिठो आहे धारा मर्द वेठा आहिनि बस में ऑफिस में उते धारियल मर्दनि जे साम्हूं असां जूं न्याणियूं मथो उघाड़ो करे मथनि खे कंघी पयूं ॾियनि। डॉक्टर वटि वेठी आहे उते वारनि जी सेटिंग ख़राब थी वई मथो उघाड़ो करे उते पई थी कंघी ॾे। दुकान वटि वेठी दुकानदार वटि उते शॉपिंग पई करे मथो उघाड़ो थी वियो आहे उते मथे खे कंघी पई थी ॾे। अल्लाह अकबर। अञा इहो ज़ुल्म त घटि आहे हज ते पई वञे उम्रे ते पई वञे जहाज़ में हज़ारे हाजी सगुरा वेठा आहिनि उते जेकॾहिं वारनि जी सेटिंग ख़राब थी वञे उते हाजियुनि जे साम्हूं मथो उघाड़ो करे मथे खे मायूं फणी पयूं ॾियनि। हज बर्बाद थिए उम्रो बर्बाद थिए तवाफ़ बर्बाद थिए पर असांजे वारनि जी सेटिंग ख़राब न थिए। नबी से फरमायो मेरा जवानी रात में हिकिड़ी औरत ॾिठमि जंहिंजा मथे जा वार ज़ंजीरनि सां ॿधल हुया हेठों बाह जा मच पिया भरनि। फरमायूं जीअं मच्छीअ खे पचाइबो आहे ईअं उन माई खे पचायो पियो वञे। मां पुछा कमि जिब्रील इहा कहिड़ी औरत है? जिब्रील चयोसीं हीअ उहा औरत है जेका दुनिया में मर्दनि जी आॾो मथो उघाड़ो करे घुमंदी हुई। औरत अकेली हुजे तॾहिं बि मथो ढकियल हुजे अकेली घर में हुजे मथो उघाड़ो करे न घुमे। मलाइका न ईंदा आहिनि मलाइकनि खे हया ईंदो इन ई जे करे मर्द मरी वञे त हुनखे कफन जे लाइ 3 कपिड़ा ॾिबा हिकिड़ी गोॾ वारी चादर हिकिड़ो लिफ़ाफ़ो हिकिड़ी अल्फी
पर औरत मरी वने तो उनके कफन जे लाइ 5 कपड़ा देबा। सब खां पहिरीं औरत के गुस्ल कराए उन जे मथे जे वारनि जूं 2 गुतूं बनाइबियूं। ई सजे पासे वारा वार सजे पासे रो फेराए करे सीने ते रखबा। ई खबे पासे वारा वार खबे पासे रो फेराए करे सीने ते रखबा। उन खां बाद हिकड़ी कफन मां चादर ठाहिबी जैसा उन जे सीने के ढकबो गर्दन ताईं। वरी बी कफन मां पोती ठाहिबी जैसा उन जे मथे जे वारनि खे ढकियो जीअं हिकिड़ो वार भी उन जो ॾिसण में न अचे। उन खां बाद उन खे अल्फी भराइबी पोइ गोॾ वारी चादर पोइ लिफ़ाफ़ो। मुसलमानों कुछ सोचो त सही। ओ मुंहिंजी अम्मा तूं भी कुछ गौर ऐं फिक्र कर। जॾहिं मरण खां बाद तुंहिंजे मथे जे वारनि जे ज़ाहिर थियण खे तुंहिंजे सीने जे खुलण खे रब बर्दाश्त नथो करे त तूं जहिड़ी हुजी ज़िंदा हुजी ऐं घर में मर्दनि जी आॾो मथो उघाड़ो करे सीनो खोले करे घुमी ख़ुदा कीअं बर्दाश्त कंदो। मरण खां बाद मुड़ुस भी पंहिंजे घर वारे खे हथ नथो लाए सघे। नाहे इजाज़त बस या घर वारी न जी हाणे न आहे। बाबा जे करे त घर वारी जो फौत थी वञे तो उन जी भेण सां निकाह थी सके तो कि न। घर वारी फौत थी वञे सालीअ सां घर वारी जे फौत थियण खां बाद साली सां निकाह थी सके तो। उलमा खां पुछी ॾिसो घर वारी मरी वई भली उन जो जनाज़ो पियो हुजे घर में हाणे उन जी भेण सां अल्लाह इजाज़त ॾेई छॾी आहे तूं भली निकाह कर। माना हीअ ज़ाल हाणे हिन जी न रही। बाज़ उलमा फरमाइनि था मुंहुं भी न ॾिसेसि बस। कब्र में भी औरत के उहे मर्द लाइन जेके महरम हुजन भाइर हुजन भाटिया हुजन भाणेजा हुजन चाचा मामा हुजन पुट पोटा हुजन उहे कब्र में औरत के लाइन। जन मर्दन सां औरत जो निकाह थी सके तो सौट मासात मारोट पफाट मरण खां बाद इन्हनि जो हथ औरत जे जिस्म ते खुदा बर्दाश्त नथो करे। पठाणनि में मां इहो ॾिठो उते औरत मरी वेंदी नी त घर में जनाज़े खणण जे लाइ जेके महरम हूंदा उहे वेंदा भाइर भाटिया भाणेजा चाचा मामा ॿिया ॿार कुलो ॾींदा घर में न वेंदा। वरी कब्रिस्तान में औरत जो जनाज़ो ईंदो त ॿिया सभु मर्द परे कब्र खे परदो ॾींदा बाक़ाइदे। जेके ॿाहिरि हूंदा भाटिया हूंदा भाणेजा चाचा मामा पुट पोटा उहे लाहींदा कब्र। असां त बसि ॻोठ में मुक़ररु करे छॾिया आहिनि खाकू ऐं माकू कब्र बि उहे खोटनि का बि माई मरी वञे त उहे भाकुर पाए करे हेठि लाहे पुट हथ न लाइजो अम्मा खे। बाबा ईअं न कयो। भेण फौत थी आहे त उनखे ॿाहिरि लाहिनि कब्र। न्याणी फौत थी वई आहे त पीउ उनखे लाहे कब्र में या ॿाहिरि उन जा हूंदा। अम्मा फौत थी आहे त पुट पोटा उहे उनखे कब्र में लाहिनि। धारे मर्द जो हथ अल्लाह औरत जे जिस्म ते मरण खां बाद बर्दाश्त नथो करे। नबी साईं फरमायो धारे मर्द धारी औरत के हथ थोजे या धारी औरत धारे मर्द के हथ दीजे। सौट भी धारियो अथसि मासात मारोट पपाट सभु धारिया अथसि। मुड़ुस जो भाउ ॾेर भी धारियो अथसि। भेण जो मुड़ुस भेणियो भी धारियो अथसि। अल्लाह जो नबी थो चवे त धारियो मर्द धारी औरत के हथ हुजे या धारी औरत धारे मर्द के हथ दीजे। क़यामत जे ॾींहं ॿिन्हिनि जे हथनि में जहन्नम जे बाहि में तपायल सुयूं टुबियूं ईंदियूं। दुनिया में असां हथ में कंडो बर्दाश्त नथा करे सघूं टोपे वारी सुई बर्दाश्त नथा करे सघूं। जहन्नम जे बाहि जी तपायल सुई कीअं असां बर्दाश्त करे सघंदासीं। न ॾियो हथ
अजु तो जेड़ा पिया थियन फलाणे जे घर मां विस उन जी ज़ाल मूंखे हथ ही न ॾिनो छो तोखे हथ ॾिए तूं उन जो चाचो मामो ही फलाणे जे घर विस उन जी न्याणी मूंखे हथ ही न ॾिनो छो तोखे हथ ॾिए बाबा तूं बाबो ही न अल्लाह जे रसूल मनो कई आहे न ॾींदा कयो हथ सौट हुजे मासात हुजे बारोट हुजे पुफाट हुजे भाॼाई हुजे न ॾियो सथ अल्लाह जे रसूल मनो कई असां जले छॾींदा आहियूं कंहिंखे बि हथ न ॾींदा आहियूं उन्हनि खे सम्झायो आहे कि कावड़ बि न कंदो अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे हुक्म खां मथे केरु थींदो छा पर्दे में बरकत ऐं बीमारी भी घटी मौलाना सनाउल्लाह जतोई वो गाल पियो करे त मां शादी कई शादी खां पोइ शरई पर्दो कयमि दरवाज़े ते लठ खणी बीही रहियसि ॿाहिरनि खे बि अचणु न पियो ॾियां पर चाचनि ऐं मामनि खे बि लठियूं हयूं त न अचो मुंहिंजे घर में बाबा मुड़ुस जा चाचा मुड़ुस जा मामा पंहिंजे भाणेजे जी ज़ाल सां नथा मिली सघनि मतां चओ त मुंहिंजो भाणे जो आहे तव्हांजे कराए हुनजी घरवारी सां मां हथ मिलायां न मौलाना ॻाल्हि कई त मुंहिंजी उमिरि 70 खां मथे आहे घरवारी जी उमिरि बि एतिरी आहे पर्दे जी एॾी रब लॼ रखी आहे जो 60-70 साल जी उमिरि में कॾहिं बि मुंहिंजी घरवारी डॉक्टर या डॉक्टराणी ॾे न वई आहे उते ई घर में टिकी फोटे ते ख़ुशि थी वञे एॾी अल्लाह लॼ रखी ऐं जन बि शरई पर्दो कयो उहे डॉक्टरनि खां बची वियूं डॉक्टराणी उते ई घर में ख़ुशि थी वञे असां जूं मायूं पर्दो कोन थियूं कनि निभागियूं सदाईं बीमार घोटकी जे डॉक्टरनि जवाब ॾिनो हलो हाणे वरी सखर उतों जवाब मिलियो वरी हल हैदराबाद कराची डॉक्टरनि जवाब ॾिनो त वरी दरगाहूं पीर बरी ते हलो सईदी मूसाणी ते हलो कलंदर साईं जी दरगाह ते हलो भिटाई साहब जी दरगाह ते हलो एॾियूं दरगाहूं जो माइन खे असां घुमाईंदासीं त इहो निभागो जिन वेंदो इहो 8 ॾींहं वरी ईंदो पर्दो करायो इंशाअल्लाह बीमारी वेंदी हली जिन वेंदा जिन्हनि खे खुटीअ कहिड़ो खयो आहे जो हिते गंजी चाचड़ में अचनि मौलाना ईसा चवंदो जिन वठे त ज़रदारी जी धीउ खे वठे नवाज शरीफ जी धीउ जेका चप ॻाढ़ा करे घुमंदी थी वधे उन्हनि खे जिन वठे असां ग़रीबनि जे मां ॾोह कहिड़ो कयो आहे जंहिंजा हथ छेणनि में भरिया पिया आहिनि इन्हनि जिनाइनि ॾे न वेंदा कयो इन्हनि आमिलनि भोपनि ॾे अॻे ज़माने में असांजे घरनि में 24 कलाक मलाइक रहंदा हा आया करमला अम्मा मुसल्ले ते वेठी हूंदी ही करमला न्याणी पई क़ुरान मजीद जी तिलावत कंदी ही करमला असांजी बेगम साहब जंड ते वेठी हूंदी उते ज़िक्र पई कंदी ही हया ऐं पर्दे वारो माहौल हूंदो हो ये राग किथे ये असांजे संभर में ये रेडिया आया टेपूं आयूं असांजो साईं उस्मान शाह मूंसां गॾु हूंदो वॾो नाथ खान हुयो मदाई वो चए पियो त पटीज़न में असांजो सरदार हुयो राजपर क़ौम जो पहिरीं रेडियो उन वटि आयो रेडियो जो उन वटि आयो त सॼे इलाइक़े जा माण्हू परेशान थी विया चवनि पिया बाबा काठ थो ॻाल्हाए छो त रेडियो खे कवर हो काठ जो सब माण्हू परेशान थी विया काठ थो ॻाल्हाए ॻोठनि जा माण्हू अची गॾु थिया वॾेरे जी ओताक में चयोसीं इहो रेडियो त खणी अचो जेको ॻाल्हाए थो उहो वॾेरो खणी आयो सरदार रेडियो जे टेबल ते रखियईं उहो बटन जो खोलियईं ॻाल्हाए पियो माण्हू परेशान ॾिसनि त हिन जी ज़ुबान किथों आहे वात किथों अथई ॻाल्हाए कीअं थो रेडियो खे ॾिसी परेशान थी विया अॻे फोन हूंदा वरी रेडियो आया रेडियनि खां पोइ वरी टेपूं आयूं टेपुनि खां पोइ अच्छी टीवी आई पोइ वरी रंगीन टीवी पोइ डिश केबल
हाणे त साईं मोबाइल इंटरनेट फेसबुक घर में 10 भाती आहिनि 10 भातियुनि खे मोबाइल सॼी दुनिया खीसे में पई आहे। पाकिस्तान भी मोबाइल में, इंडिया भी मोबाइल में, मक्को मदीनो भी मोबाइल में, अमेरिका बरतानिया भी मोबाइल में, जर्मन जापान भी मोबाइल में, मौलवी जोगी भी मोबाइल में, साईं हाले जी वारा भी मोबाइल में, साईं बेर वारा भी मोबाइल में, पर इंडिया जा कंजर ऐं कजरियूं भी सब मोबाइल में। सभिनी खे अचे गॾु कयो आहे हिकिड़ी जात। उहो वक़्तु भी हुयो जो असांजे सिंध में एॾो हया हुयो, जेकर का न्याणी रोशनदान मां लियो पाए करे केॾे तकींदी हुई, या कजावा हूंदा हा, ही ॼनियूं भी कजावनि ते थींदियूं हुयूं, उठनि ते कजावा रखंदा, पोइ उन्हनि ते पर्दो हूंदो, पोइ मायूं वेंदियूं। उन कजाए जे पलव मां जेकर असांजी का मुस्लमान न्याणी पलव परे करे ॿिए ॾे तकींदी हुई, चवंदा बाबा ही बेहयावन जो घर आहे, हिननि सां रिश्तो न कंदासीं। इहो दौर भी असांजो हुयो। उन वक़्त में कख भी लख हुया, मिट्टी में हथ पिया विझनि असांजा वॾा त मिट्टी भी सोन। बाबा ही सभु ज़मीनूं वॾनि ठाहियूं, हाणे त ठाहियो तव्हां ज़मीन। ही कुराड़नि इहे ज़मीनूं ठाहियूं आहिनि, घर ठाहिया न, हाणे कमरो बि कोन थो ठहे। माना बरकत वारो दौर हो। उतां को महिमाननि सां भरियूं पयूं हूंदियूं हुयूं, 8-8 ॾींहं महिमान वेठा हूंदा हा। हाणे असांजे उताकुनि में कुता ई गॾा वेठा आहिनि। वयूं इहे बरकतूं। अञा कुछ हिन पासे ॾे कुछ मेहमान नवाज़ी आहे, उत्तर जे पासे ॾे मेहमान को ईंदो त सभु ॻोठ वारा उताक में ईंदा हो या कोन ईंदा हो। एॾा ई लाड़ जे पासे ॾे जेकर कंहिंजो महिमान आयो न हितां जो, त बस उहो हमरा हुयो जंहिं वटि वियो आहे त मानी मिलंदसि, न त ॿियो केर बि कोन्हे। पर हिते अञा असर आहे, बरकत आहे। हिकिड़ो महिमान 20 माण्हुनि जी बरकत खे आणे। महिमान विया त बरकत पई। चोरियूं खीरनि जूं भरिजी ईंदियूं। असां नंढड़ा आहियूं, असांखे यादि आहे, असांजो नानो हूंदो चंगल खान, 50-50, 100-100 माण्हू उताक में ईंदा, सभु मानी खाईंदा। हाणे उहा साॻी उताक वेरान पई आहे। असांजा मामा को महिमान लड़े ई कोन थो, हू वेठो हूंदो उताक में जवान, को रस्ते सां गुज़र कंदो, सलाम न वराईंदो या वेहंदो न हो त हुनखे पटे गार ॾींदो। त वेंगा रस्ते सां वियो त न पाणी थो पी, न मानी थो खाई। हिन दौर में भी अञा अहिड़ा माण्हू किथे किथे आहे। मां हिन लाखा रोड जे पासे ॾिठो त हिकिड़ो ॾाहर भली उताक ठाहे दोस्तनि ॻाल्हि कई, जेसि ताईं महिमान उताक में न अचे तेसि ताईं मानी न खाए। पछाड़ीअ में हे पठाण, इहे जेके पंजाबी कपिड़ो खणी था घुमनि घोरारू, उन्हनि खे छिके वठी अचे उताक में त बाबा मानी खाओ। हिकिड़ो महिमान 20 माण्हुनि जी बरकत खे आणे। अॼु असांजूं मायूं असांखे ई टाइम जी मानी नथियूं पचाए, महिमान खे खाराई। हाफ़िज़ुल ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ख़ुतबात फ़कीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। पंजाब में मिस्कीनपुर दरगाह तां ॿुधी हूंदी, उते हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो। पोइ घरवारी सां झेड़ो लॻो पियोसि। ओचितो मस्जिद में तबलीग जमात वारा आया, ही जो वियो जमात सां मिली घर आयो, घरवारी खे चई फलाणे जी मां भाग अथई भला, अल्लाह वारा आया आहिनि मस्जिद में, वारो कर मानी पचा। हूअ त अॻे ई कावड़ी वेठी, चई हा मां वांदी आहियां, जो तुंहिंजी ख़िदमत बि कयां, हिननि वांदनि मुलनि जी मां ख़िदमत कयां। ज़रूरी न आहे त मां मौलवी आहियां त मुंहिंजी ज़ाल बि मौलवी आहियां।
ज़रूरी ना है तो को बुजुर्ग हुजे तो उन जी ज़ाल भी बुजुर्गियानी हुजे, इहो ज़रूरी न था। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ, लूत अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ, उल अज़्म पैगंबर आहिनि, पर उन्हनि जूं ज़ालूं वरी काफ़िर आहिनि। वो बुजुर्ग वरी ॿिए जमायती ॾे वियो, चई यार महिमान आया आहिनि, मुंहिंजी घरवारी बीमार आहे, हाणे ॿियो छा चयो। उन्हनि जे लाइ मानी तयारु करा घर में। चाचा वेहो बस दुआ था घुरो। ओ चाचा साईं वेहो बस दुआ था घुरो। निंड थी अचे छा? सो हू ॾाढो ख़ुशि थियो, सही मस मौक़ो ॾिनो अथव ख़िदमत जो। हाज़िर मानी पचाई, भाॼी पचाई, उहा मानी भाॼी खणी आयो मस्जिद में। वरी उहो बुज़ुर्ग जो वियो घर पाणी खणण जे लाइ, त ॾिसे त घरवारी मुंहिंजी रोए थी। फलाणे जी मां ख़ैर त आहे रोई थी, चई पहिरीं मूंखे माफ़ कर त पोइ तोखे ॿुधायां। बुज़ुर्ग फरमायो मां त उन ई वक़्त में तोखे माफ़ करे छॾियो, तोसां कड़ा जहिड़ा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं हुजे त जहिड़ो कजे, तूं रोज़ानो जहिड़ा पई करे, तंहिंजे करे असां तोखे उन ई वक़्त में माफ़ करे छॾियो। ख़ैर त आहे, चई मां महिमाननि जे मानी खां इनकार कयुमि। बोरची खाने में जो वियमि त हिकिड़ो सफ़ेद ॾाढ़ी सां नूरानी चेहरो गुंदड़े मां अटो पियो खणे। चई हाली त मां डिॼी वियसि त अलाए जिन आहे अलाए को फ़क़ीर आहे। आख़िर दिलि ॿधी करे चयोमांसि चाचा ख़ैर त आहे, अटो पियो खणी। चई पुट हिन घर में महिमान आया हा, उन्हनि महिमाननि जी बरकत हिन गुंदड़े में पियल हुई, पर हिननि घर जे बातिन उन्हनि महिमाननि जे मीज़बानी खां इनकार कयो, तंहिंजे करे उहा बरकत खणी करे हुन घर में बि पहुचाए। जिन नबी सिंह फरमायो महिमान पंहिंजी रोज़ी पाण सां गॾु आणींदो आहे। चवंदा आहिनि कि न महिमान जे सदके सभु घर जा भाती खाईंदा। कुकुड़ कोंदा ऐं महिमान जे लाइ, पर सभु घर जा भाती खाईंदा आहिनि कि न। सोए बरकतूं वयूं, जीअं ज़मानो नबी सिंह खां परे थींदो पियो वञे बरकत वई। हिकु कुराड़ी माई पोइ हलवो विकिणंदी, सॼर हलवो सस्तो, पारूथो हलवो वरी महांगो। माण्हुनि चयो मां चरी थी आहियां, छाजो सॼर हलवो सस्तो, पारूथो हलवो महांगो। कुराड़ी चयो मां चरी काना, चरा तव्हां हो। कीअं? चई बाबा ही जेको सॼर हलवो आहे अॼोको, इहो मुंहिंजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां परे आहे, तंहिंजे करे हिन में बरकत थोरी आहे त क़ीमत बि हिन जी थोरी आहे। ऐं ही जेको कलो को हलवो आहे, पारूथो हलवो, इहो मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खे वेझो आहे। इन जे करे हिन में बरकत बि घणी आहे त क़ीमत बि हिन जी घणी आहे। तंहिंजे करे असांजा वॾा भला हिन वक़्तु जेके कुराड़ा अथव इहे भला अथव, इन्हनि जो क़दुरु कयो। इहे विया हलिया त पोइ ख़बर पवंदी तव्हांखे, बरकत खयूं पिया वञनि इहे वॾड़ा। इन जे करे त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमा वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। रब फरमा पहिरें नंबर ते मां रब तव्हांखे पारत थो कयां त इबादत मुंहिंजी कयो। ॿिए नंबर ते रब फरमायो ख़िदमत अबे अम्मा जी कयो। सवाल तो पे त ॿिए नंबर ते रब औलाद जी पारत न कई, भाइरनि जी पारत न कई, ज़ाल जी पारत न कई, उस्ताद जी पारत न कई, मुर्शिद जी पारत न कई। ॿिए नंबर ते रब पीउ मां जी पारत छो कई आहे? उलमा उन जो नुक्तो इहो ई लिखियो आहे, रब फमतु मां बि अकेलो हा, मूंखे छॾींदो ॿियो अलाह कोन मिलंदो आहे। अबो बि अकेलो अथव, बाबे खे छॾींदो ॿियो बाबो कोन मिलंदो आहे। दोस्त हिकिड़ा विया ॿिया मिली वेंदा, यार हिकिड़ा विया ॿिया मिली वेंदा,
उस्ताद हिकिड़ो मरी वियो ॿियो मिली वेंदो आहे, मुर्शिद हिकिड़ो वफ़ात करे वियो ॿियो मुर्शिद बि मिली वेंदो आहे, अम्मा बि हिकिड़ी अथव, अम्मा खे छॾींदो बि अम्मा कान मिलंदव, ज़ाल हिकिड़ी वई ॿी मिली वेंदी, ॿी वई टी मिली वेंदी, सवें ज़ालूं बि तव्हांखे मिली वेंदियूं, पर रब फरमायो पीउ मां आड़ा मोतीअ जा दाणा अथव जो इहे विछड़ी आहे त वरी क़यामत ताईं आड़ा दाणा कोन मिलंदव। नबी साईं फरमायो रिज़ल रब फी रिज़ल वालिद, अल्लाहु अकबर। पाण फरमायो जंहिंखों अबो अम्मा राज़ी त ख़ुदा बि राज़ी, अबो अम्मा नाराज़ त ख़ुदा बि नाराज़। नबी साईं फरमायो जंहिंजा पीउ मां ज़िंदा आहिनि ॼण जन्नत जा ॿ दरवाज़ा खुलियल अथसि। पीउ मां जे हूंदे जेकर को परेशान आहे, समझ में अचे तो त दाल में कारो आहे, अबो अम्मा जी दिल दुखायल आहे तॾहिं पुट परेशान। अबे अम्मा जे दुआउनि माण्हुनि खे वली बनाए छॾियो। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो नौजवान, उनखे विलायत मिली जवानीअ में, पोइ का अल्लाह वारे उन खां पुछा कई तुंहिंजो अमल छा आहे, पोइ उनखे घर वठी आयो त अचो त मां तव्हांखे पंहिंजो अमल ॾेखारियां। पोइ मानी पचाई, गोश्त हुयो उनमें कुटी भोरियई, पोइ प्यालो कुटीअ जो खणी अंदर कमरे में दाख़िल थियो, पाणीअ जो जग बि भरियई, अंदर जो वञे त हिकिड़ो मर्द हिकिड़ी औरत, पर उन्हनि जूं सूरतूं जानवरनि जहिड़ियूं। उन्हनि खे मानी खाराई, पाणी पियाराई, ज़रूरी उन्हनि जी ख़िदमत कई, सफ़ाई सुथराई। बुज़ुर्ग फरमाई केर उन्हें नौजवान रोई करे चयो सही मुंहिंजा अबो अम्मा आहिनि, मुंहिंजा अबो अम्मा ज़ालिम हुया, ख़ुदा ई ख़ुदा जे रसूल जा बाग़ी हा, अल्लाह मुंहिंजे अबे अम्मा खे पकड़ियो आहे, हिननि जी सूरत जानवरनि जहिड़ी थी वई आहे, पर क़ुरान में रब फरमायो आहे वसाहिबुहुमा फिद्दुनिया मारूफा। ओ नौजवानो तव्हांजे अबे अम्मा ॾोह त मुंहिंजा कया अथनि, गुनाह त मुंहिंजा कया अथनि, ज़ुल्म त मूंसां कयो अथनि, पर तव्हांखे हुकुम थो कयां त क़ुरान में हिननि जो साथ ॾिजो। इन हालत में मां हिननि जी ख़िदमत कंदो आहियां। बुज़ुर्ग फरमा इहो तुंहिंजो अमल हुयो जंहिंजे करे रब तोखे विलायत ॾिनी। असांजा अबो अम्मा त मुस्लमान आहिनि, नबी साईं जा उम्मती आहिनि, कलमो पढ़ियो अथनि, इन्हनि जी ख़िदमत कयूं त छा मक़ाम मिलंदो, छा अजर मिलंदो। नबी साईं फरमाया तार रजुल इमरतहु व अक उम्महु, अहिड़ो ज़मानो मुस्लमाननि जे मथां ईंदो जो घरवारी जी इज़त कंदा, अमर जी बेइज़ती कंदा, घरवारी खे प्यार ऐं मुहबत जा लक़ब ॾेई करे सॾु कंदा, अमर खे सॾु कंदा त कुरारी करे सॾु कंदा। अता रजुल इमरतहु व अक उम्महु, घरवारी जी फर्मा बरदारी कंदा, अमर जी बेइज़ती कंदा। वादना सदीकहु व अक्सा अबहु, नबी से फरमायो अगो ज़मानो मुसलमाननि ते ईंदो जो दोस्तनि खे वेझो कंदा, अबे खे परे कंदा। दोस्त ईंदो त दर ते वञी बीहंदा इस्तिक़बाल जे लाइ, अबो जेकॾहिं घर में ईंदो त खट तो बि कोन उथंदा, ॿिए घर मां ॿिए दरवाज़े मां निकिता वेंदा, मतां बाबो चवे त पाणीअ जो कोरो भरे आ। सम्झो नबी साईं सच फरमायो, उहो दौर हले पियो। वादना सदीकहु व अक्सा अबहु, दोस्तनि खे वेझो कंदा, अबे खे परे कंदा। नबी साईं जी दाई हलीमा रिज़ाई अम्मा आई, माना सिर्फ 2 साल या 3 साल खीर पियारे। हकीकी अम्मा त अम्मा आमिना आई, सिर्फ 4 साल दाई हलीमा नबी साईं जी खिदमत की, पर हकीकत में दाई हलीमा नबी साईं जी खिदमत न कई। तव्हांखे ख़बर आहे दाई हलीमा मिस्कीन हुई, गरीब हुई, उन जा लटड़ा चतियूं लॻल, स्वारी कमज़ोर। मके जे औरतुनि हलीमा खे चयो तूं पाण खे पाले कान थी सघीं त असांजा बच्चा कीअं पालींदीअं। आख़िर अम्मा हलीमा अम्मा आमिना जे दरवाज़े ते आई, अम्मा आमिना खे फरमाया आमिना बच्चो आहे।
अम्मा आमिना रोई करे चो हाओ अम्मा बच्चो आहे। दाई हलीमा फरमा थी मां चो इन जो पी जिंदा हा। अम्मा आमिना रोई करे चयो न हिन जो पी जिंदा ना है, यतीमा। अम्मा आमिना फरमाए थी हाओ यतीमा। दाई हलीमा फरमाए थी मां दिल में सोचुम आहे त यतीम हदिया त कोन मिलंदा, तोहफा त कोन मिलंदा, पैसा ऐं इनाम त कोन मिलंदा, भला इन यतीम जी ज़ियारत कयां। ओ आमिना इन यतीम जी ज़ियारत करा। अम्मा हलीमा फरमाए थी साईं जन हिकिड़े तख्ते जे मथों आरामी हुया, नबी साईं जे मथा सफेद चादर हुई। अम्मा हलीमा फरमाए थी जीअं जो अम्मा आमिना नबी साईं जे रुखे अनवर जे मथा उन चादर के हटायो, हलीमा जी जीअं जो नज़र नबी साईं जे चेहरे ते पई, दान निकरियस चयो आमिना मुबारक हो जाई। खुदा जी ज़ात जो कसम मां पूरी जिंदगी बच्चा पालिया, पर हिन बच्चे जड़ो जिंदगी में मां बच्चो ॾिठो ई ना। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान मुस्तफा। दाई हलीमा फरमाती मां यकदम इन नंढड़ा यतीम के सीने सा लगायो। हलीमा फरमाती मुझे सालन जा दुख लम्हे में खत्म थी विया। मां महसूस कयमि त उन वक्त में मुझे छाती में खीर जियो। मुझसे चयो हलीमा कुछ मिली। अम्मा हलीमा चए थी कुछ न बल्कि सब कुछ मिलियो। कोई मिले या न मिले बस मुस्तफा ही मिले, वो चीज मिले जिसके मिलने से खुदा भी मिले। अम्मा हलीमा फरमाए थी मां त पालण जे बहाने सां खणी आयसि, पर इन यतीम जे सदके पाण भी पलजा पई, मुंहिंजो सॼो कबीलो पियो पलजे। हलीमा फरमाए थी मुझे घर में हिकड़ी बकरी ही डुबरी, खीर जो न में चुको ही कोन हुयो। जॾहिं मां इन यतीम के घर खणी आयसि, अम्मा हलीमा फरमाए थी शाम जो मुझो मुड़स खीर ॾोहण जे लाइ वेठो। हलीमा फरमाए थी मुझे सॼे घर जा थांव चौरियूं खीर सां भरजी वयूं, पर हिकड़ी बकरी जो खीर खुटण वारो कोन। पछाड़ी में बनु साद कबीले वारा उहे पंहिंजूं बकरियूं धनार काए अचे मुझे उन कुराड़ी डुबरी बकरी जे भरसां बधंदा हुया त उन्हनि जे बकरियुनि मां भी खीर कोन पियो खुटे। मावड़े बनु साद विस पर साल अम्मा हलीमा जे ॻोठ ताइफ खां भी हेठा 60-70 किलोमीटर। वो अम्मा हलीमा जो घर भी अल्हम्दुलिल्लाह मां ॾिसी आयुसि। नंढड़ो कमरो हुयो, पत्थरनि जी भित हुई, वरी भरसां मेहमान खानो, वरी उहा जाइ भी ॾिठी सी जिते साईं जन बचपन में बकरियूं चारींदा हुआ। उहे वण अञा ताईं बीठा आहिनि। अल्लाह साईं तव्हांखे भी मौक़ो ॾिए त इहा ज़ियारत करे। वरी उते फरिश्ता आया जो साईं जन जो सीनो मुबारक चाक करे वरी ज़मज़म जे पाणीअ सां दिल मुबारक के धोतो हूं। पो अम्मा हलीमा जो पुट भजंदो आयो। अम्मा हलीमा के चई अम्मा अदो मोहम्मद उन के माण्हुनि कुठो वाज़िब कयो आहे, उन जे सीने के चीरियो अथनि। पो अम्मा हलीमा भजंदी आई, पो साईं जन के जे भाकुर पाए खयई। पो अम्मा हलीमा नबी साईं के वापस खणी आई मक्के। हलीमा फरमाए थी मुझे गोठ में मुझे कबीले में जेकर को बीमार थींदो तो न बीमार के भी मुंडे खणी ईंदा। हलीमा हू यतीम काथे आ, रहमत नहीं बरकत वारो बचड़ो काथे आ। अम्मा हलीमा फरमाए थी मुझे इन नंढड़े यतीम के खणंदा, साईं जन के भाकुर पाईंदा, चुमियूं ॾींदा। नबी साईं जो हथड़ो मुबारक वठी उन बीमार जे पेशानी ते रखंदा त बीमार उथी खड़ो थींदो हो। जंहिंखे खट ते खणी ईंदा मुंहिंजे यतीम जो हथ लॻंदो त प्यादल वञी घर पहुचंदो। हलीमा फरमाती पछाड़ी में मुझे कबीले में कंहिंजो को ढोर बीमार थींदो हो, ढगो या उठ कंहिंजो बीमार थींदो हो, उहो भी मुंडे काए ईंदा। अम्मा हू यतीम काथे आ, रहमत नहीं बरकत वारो बचड़ो काथे आ। अम्मा हलीमा फरमाती मुझे इन नंढड़े यतीम के खणंदा, साईं जन के भाकुर पाईंदा, चुमियूं ॾींदा। नबी साईं जो हथड़ो मुबारक वठी उन बीमार जानवर जे पुठी ते रखंदा त जानवर उथी खड़ो थींदो, वरी कॾहिं भी बीमार न।
कदम कदम पे बरकतें, नफस नफस पे रहमतें, जहां जहां से वो शफीए आसियां गुजर गया, जहां नजर नहीं पड़ी वहां ये रात आज तक वही वही सहर हुई, जहां जहां गुजर गया। जिथे कदम पहुंचा उते बरकत ही बरकत, रहमत ही रहमत। अल्लाह ताला अरबन के अड्डे छॾियो आहे नबी साईं। उहा दाई हलीमा नबी साईं वटि ईंदी आहे मदीने में, अल्लाह जो नबी उथी बीहंदो आहे इस्तक़बाल। कज्जात उम्मी नबी साईं ख़ुशीअ में फरमाईंदा त मुंहिंजी अम्मा अची वई, मुंहिंजी अम्मा अची वई। पंहिंजी चादर विछाईंदा। अम्मा हलीमा मोकिलाए थी त नबी साईं हुन जे लाइ हदिया तोहफ़ा सूखड़ियूं गंढड़ी ॿधी मथे ते रखी अम्मा हलीमा खे सवारीअ ते वेहारींदा, उनजो पेर वठी करे रकेब में रखंदा। रिज़ाई अम्मा जो एॾो ख़्याल, असां हक़ीक़ी अम्मा ॾे निहारियूं कोन था। अॼु वाइदो कयो त ॿिए अम्मा जी ख़िदमत कंदासीं। 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी कयो, घर में पर्दे वारो माहौल बनायो, हया वारो माहौल बनायो, नेकन सालिहन सां संगत रखो, ताल्लुक रखो, उलमा सां बुजुर्गन सां। इंशाअल्लाह हिते भी नेकन सां गॾु हूं त जन्नत में भी इन्हनि सां गॾु हूंदासीं। वमा तौफीक अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह बिन्हिनि जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा, बिन्हिनि जहाननि जे बुराई ऐं तकलीफ़ुनि खां बचा। इन दुनिया में इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। असांजे बेदीननि खे दीनदार बना। या अल्लाह असांजे बेनमाज़नि खे नमाज़ी बना। असांजे बीमारनि खे शिफ़ा ॾे, असांजे मरीज़नि खे सेहत ॾे। जेके बे औलाद आहिनि या अल्लाह उन्हनि खे साले औलाद ॾे। जिन खे औलाद आहे बे मां जो फरमा बरदार बना। जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान आहिनि या अल्लाह उन्हनि जा मसइला आसान फरमा। नेक साले रिश्ते जो इंतज़ाम फरमा। इन वैस के हिदायत जो ज़रियो बना, आखिरत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बना। असांजे दोस्त भाउ गुलाम फरीद साहब ये दीनी प्रोग्राम रखियो आहे, या अल्लाह उन्हनि जे मेहनत के, हिम्मत के, जज्बे के, ताउन के, खैरात के कबूल फरमा। उन जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क़ रोज़ी में, अमल साले में, ईमान में, औलाद में बरकत फरमा। या अल्लाह ईमान ओरे जंहिंमें लज़्ज़त हुजे आमीन जो, ज़िंदगी वारे जंहिंमें इस्लाम हुजे, अखियूं उहे ॾे जंहिंमें हया हुजे, ज़ुबान उहा ॾे जेका शाकिर हुजे। या अल्लाह दिल उहा ॾे जंहिंमें तुंहिंजो ख़ौफ़ हुजे, सीनो उहो ॾे जंहिंमें क़ुरान हुजे, क़बर उहा ॾे जंहिंमें सुकून हुजे, जन्नत में जा उहा ॾे जेका महबूब मुस्तफ़ा जे पाड़े में हुजे। मौत ॾे त शहादत जो मौत ॾे, ईमान जो मौत ॾे। अॼु जीअं हिते गॾु हूं या अल्लाह जन्नत में भी ईअं ई गॾु हुजूं। ये कचहरियूं ज़ियारतूं उते भी नसीब कजां। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबिहि।